दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी जेका अपडेट आहे अॼु नई उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं। उमेद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां दुलाब जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। शाहनवाज़ खान पंहिंजी पूरी ताक़त लॻाए करे मतिलबु प्रेशर ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो रुस्तम वारनि जे मथां। रुस्तम जीअं कमज़ोर थिए ऐं छोकिरी असांजे हवाले करे। रुस्तम चवंदो मूं वटि छोकिरी आहे कोन, पोइ बि रुस्तम कुझु न कुझु ढिलो थींदो ऐं शाहनवाज़ खान जे अॻियां हेॾां होॾां ऐं होॾां जेको आहे कादन इन ॻाल्हि खे न मञंदो। कादन बाद में रुस्तम खे चवंदो तूं ग़लति करीं थो, छोकिरी वापसि न आहे करणी, छोकिरी जिथे चवे थी उते छॾिणो। छो छोकिरी चए थी जा मुराद वारनि वटि मूंखे पुॼायो ऐं मुराद वारा अॻे मांग करे आया आहिनि। तव्हां ॾिसजो इहा छोकिरी फिरी गिरी मंसूर खान वटि ईंदी या मुराद वारनि वटि। ऐं पर शाहनवाज़ खान कंहिं न कंहिं तरीक़े सां इहो कमु हासिलु करणु चाहे थो। मतां शाहनवाज़ खान जे ॻाल्हाइण में प्रेशर में रुस्तम अची वेंदो ऐं होॾां जेको आहे रहज़न वारनि खे बि पक आहे त शाहनवाज़ खान इहो कमु करे वेंदो। जे शाहनवाज़ खान इहो कमु न कयो त पोइ छोकिरी मुराद वारनि वटि वेंदी ऐं मुराद वारा उनजे बदिले में ककर खां गुलपरी जी तलाक घुरंदा ऐं ककर चवंदो मां तलाक ॾियण लाइ तयारु न आहियां, मां इहो पंहिंजे घर वारे कोन छॾींदुसि। राज़न खे सम्झाईंदो जे ईअं थियो त करिणो पवंदो तोखे। होॾां दोस्त मां ॿुधाईंदो हलां त हाणे जेके जेका एपिसोड अॻिते वेंदा सोढल छा कंदो, गुलपरी कंहिं जेको आहे न इहो जुमे खे मोकिलियईं ऐं उतां मोलू ॿुधी वरितो। पोइ बि जुमो कंहिं न कंहिं तरीक़े कामयाबु थींदो ऐं थी सघे थो इन चकर जुमो राज़न वारनि जी पकड़ में अची वञे सोढल जे चवण ते।